द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 194। अॼु जा सिंधी अखर आहिनि पितल, ट्रामे ऐं कलईअ जो मठु या गॾियल धातु, ज़ेवर वारी टाटनी या सुहिणी निशानी, सहण या ख़यालात में पवण, वलर, गुलर या बचा, वैश्यालय। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। पितल जा थाम रंधिणे में कमु अचनि था। सभा में मेंबर संस्था जी सुहिणी निशानी ऐं औरतूं साड़ीअ ते ज़ेवर वारी टाटनी लॻाइनि थियूं। शिशुपाल जो उचारियल सवों गुथो लफ़्ज़ भॻवान कृष्ण जे सहण जी हद हुई। पखियुनि जा ॿचा पर निकिरंदे ई उॾामण शुरू करे छॾींदा आहिनि। पुराणे समय में सभु वैश्यालय हिक ई जॻह ते हूंदा हुआ। सिंधियत सुहिणी रहे।